नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के हालानी मां खबर ॾींदा हलूं त ॻोठ शफ़ी मोहम्मद चांडियो ज़िले नशरो फिरोज़ तालका कंडियारो जो स्कूल जेको 1973 खां मंज़ूर थियल आहे, जंहिंजी बिल्डिंग शुरूआत खां वठी कोन आहे। हिन स्कूल में 70 खां 80 शागिर्द ग़रीबन जा ॿार तालीम हासिल करे रहिया आहिनि। छोकिरा ऐं छोकिरियूं पिण आहिनि। जॾहिं त हिन स्कूल में का बि सहूलियात गवर्नमेंट न ॾिनी आहे। जॾहिं त हिन स्कूल जी इमारत जी रिपोर्ट पिण इदारे वारनि ठाही आहे, जिन ते को बि अमल कोन थी सघियो आहे। ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजा ॿार गर्मी हुजे तोड़े सर्दी, असांजा ॿार वणनि हेठियां तालीम हासिल करे रहिया आहिनि। ऐं असांजे ॻोठ जो स्कूल शफ़ी मोहम्मद चांडियो ज़िले नौशरो फिरोज़ तालका कंडियारो, जिन खे मंज़ूर थींदे 50 साल थी विया आहिनि, पर अञा ताईं इंतजामिया पारां का बि सहूलियत न आहे ॾिनी वई। असां डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़, MNA सैयद इब्रार अली शाह, MPA सैयद मुराद अली शाह, तालीम जे वज़ीर ऐं सेक्रेटरी तालीम अकबर अली लेगारी के हथ वधी अर्ज़ था करियूं त असांजे ॻोठ शफ़ी मोहम्मद चांडियो जे प्राइमरी स्कूल खे बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि त जीअं हर गरीब जो ॿार आला तालीम हासिल करे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।